मोरो भरिसां नेशनल हाईवे नवां जतोई टेक्सटाइल मिल वटि तेज़ रफ़्तार डंपर ऐं ट्रालर जो गुज़िरियल राति कार सां टक्कर थी पियो। नतीजे में हिक ई ख़ानदान जा 7 माण्हू दॿिजी फ़ौत थी विया। फ़ौतियुनि जी सुञाणप अली अहमद, ग़ुलाम मोहम्मद, मसमात रुख़सान, मसमात शबीरा समेत 3 ॿार शामिल आहिनि। फ़ौतियुनि जो तालुक़ ख़ैरपुर मीरज जे इलाइक़े लुकमान खां आहे। फ़ौतियुनि जा लाश ज़रूरी कार्रवाइनि बाद वारसनि हवाले कया विया। सिंधु दरिया में पानी वहिकरनि में वाध जो सिलसिलो जारी आहे। गुडू बैराज वटि वॾे दर्जे वारी सखर ऐं कोटरी बैराज वटि विचोले दर्जे वारी बोड बरक़रार। इरसा पारां जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि गुडू बैराज में पाणीअ जो मथियों वेकिरो 4,01,600 क्यूसिक ऐं हेठियों वेकिरो 3,80,900 क्यूसिक। सखर बैराज जो मथियों वेकिरो 3,40,800 क्यूसिक ऐं हेठियों वेकिरो 3,11,700 क्यूसिक। कोटरी बैराज के मथियों वेकिरो 2,36,100 क्यूसिक ऐं हेठियों वेकिरो 2,31,800 क्यूसिक रिकॉर्ड आहे। जॾहिं त पंजनद वटि पाणी जो मथियों वेकिरो 5,64,600 क्यूसिक ऐं साॻियो ई हेठियों वेकिरो आहे। जॾहिं त त्रीमूं ते मथियों वेकिरो 5,43,600 क्यूसिक ऐं हेठियों वेकिरो बि साॻियो आहे। शादीलाट में बाअसर ज़मींदार हाजी बाबू असलम क़ाइम ख़ानी बरसात जो पाणी पौरियतुनि जे घर में छोड़ करे छॾियो, जंहिं ख़िलाफ़ मक़ामी रहवासी सलीम कपरी हकीम कपरी इल्ज़ाम हयो त ज़मींदार पंहिंजी ज़रई ज़मीन खे बचाइण लाइ असांजे घरनि तरफ़ पाणी छोड़ कयो आहे। घरनि में पाणी दाख़िल थियण सबबि सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो त बाअसर ज़मींदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नवां जतोई में मोरो दादू पुल भरिसां 10 टीमुनि ते मुश्तमिल क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कयो वियो। टूर्नामेंट जो फाइनल मुक़ाबिलो क़ादरी किंग्स ऐं दरिया ख़ान मरी क्रिकेट टीम जे विच में थी गुज़रियो। फाइनल मैच में क़ादरी किंग्स 120 रन्सुनि जो टारगेट पूरो करे ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। कुंभ जे ॻोठ गुलशन सूमरो में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो थी गुज़रियो। जलसे के अलामा मोहम्मद रफ़ीक सिकंदरी, साईं अब्दुर्रऊफ़ सूमरो समेत ॿियनि ख़िताब कयो, जॾहिं त मुख़्तलिफ़ नाख़वाननि हुज़ूर जी शान में सना पेश कई।